हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन ट्रिब्यूनल सांगड़ जी तक NA 216 ते चूंडियल PPMNA शाज़िया मरीज़ जी डिग्री जाली हुअण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते शाज़िया मरीज़ जो बयान रिकॉर्ड करे वरितो आहे। जस्टिस अमजद सेतो ते ॿधल ट्रिब्यूनल जे सिंगल बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी पंहिंजे वकील प्रकाश झमटमल मौक़ुफ़ अदालत में पेश कयो, जिते हिन बयान रिकॉर्ड करायो। शाज़िया मरी जे वकील जी दावा कई आहे त दरख़्वास्त गुज़ार कृष्ण चंद पारवाणी जे वकील पारां क्रॉस सवाल न करण ते अदालत मथस 25,000 रुपया ॾंड अदा करण जो हुकुम ॾिनो आहे। आम चूंड दौरान इलेक्शन में शाज़िया मरी कामयाब माणी हुई, जॾहिं त GDA जे उम्मीदवार 2018 में कृष्ण चंद पारवाणी 10,000 वोटनि तां हाराए वियो। GDA जे उम्मीदवार हाराइण बाद धांधली जा इल्ज़ाम हणी शाज़िया मरी जी डिग्री खे चैलेंज कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।